शाहिद खोसो यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम। दोस्तों ही शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल उहो चैनल आहे जेको 2019 खां वठी कमु करे रहियो आहे यूट्यूब जी दुनिया में, जेको बार बार तव्हांखे नवां या पुराणा जेका बि सिंधी सोप सीरियल उन्हनि जा रिव्यू करे हीउ चैनल तव्हांखे सभ खां पहिरियों अपडेट ॾींदो आहे। अॼु बि अहिड़ी तरह बहितरीनु अपडेट आंदी आहे पंहिंजा वेरी जी, उन सां गॾोगॾु हिकु ॿिए नए सोप सीरियल जी बि। दोस्तों हिकु नओं सोप सीरियल बि मां तव्हांखे ॿुधायो सिंध टीवी जो तयारु थी रहियो आहे, तमामु जल्द उनजो नालो अनाउंस कयो वेंदो। फ़िलहालु नालो उन्हनि गुप्त करे छॾियो आहे, नथा ॿुधाइनि छाजे करे त ड्रामे जो मज़ो विञाइजी वेंदो आहे। बाद में ड्रामे जो नालो जीअं असां उनखे सोर्स जे हवाले सां ख़बर पवंदी तव्हांखे इन चैनल ते ॿुधाईंदासीं त नालो ऐं अदाकार केरु आहिनि, बाक़ी साईं निसार शाह उन ड्रामे में हूंदो। ऐं दोस्तों पंहिंजा वेरी में बि तव्हां खून ख़राबु ॾिसो था, अॻिते अचण वारे एपिसोडनि में बि तमामु घणो खून ख़राबु तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो। बार बार इहो जहिड़ो बि ॾिसणु वटां मिलंदो, बार बार इहे जेको आहे शैतानी वारा सीन बि तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन पंहिंजा वेरी सोप सीरियल में। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि लॻे लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा ऐं प्यारो सुठो कॉमेंट बि करे छॾींदा। अल्लाह हाफ़िज़।